हुनखे झोलियूं भरे पियो ॾींदो। उहो मुंहिंजो नानो आहे, मां उन जो ॾोहिटो आहियां। इमाम ज़ैनुलाब्दीन फरमाइनि था तुंहिंजी मुराद कहिड़ी आहे? इन मज़ा मुराद आहे मुंहिंजी हज़रत हातिम ताई, दुनिया जो मशहूर सखी आहे, जंहिंजे दस्तरखाने ते रोज़ानो 100 उठ क़ुर्बान थींदा हुआ, माण्हुनि खे मानी खाराईंदो हो। मां उन जो ॾोहिटो आहियां। तूं केरु आहे? इमाम ज़ैनुलाब्दीन फरमाइनि था अदा तुंहिंजे नाले जी बराबरि तारीफ़ मूं ॿुधी आहे। उनखे बराबरि बंगले खे 40 दरवाज़ा हुआ, 40 दरवाज़नि तां माण्हुनि खे ख़ैर ॾींदो ऐं माण्हू वरी वरी ईंदो हो, साॻियो त उनखे कोन मोटाईंदो। पर मां वरी उन्हीअ जो ॾोहिटो आहियां, उन्हीअ जो पोटो आहियां, उन्हीअ जे ख़ानदान जो चश्मे चराग आहियां, जंहिंजो दरवाज़ो ई हिकिड़ो हो। उन हिकिड़े दरवाज़े तां हेकर एतिरो ॾींदो हो जो वरी क़यामत ताईं उहो सवाली कंहिंजे आॾो हथ कोन टंगींदो हो। माना तुंहिंजे नाले ॾियण में एतिरी त बख़ीली कंदो हूंदो जो 40 दफ़ा ॾियण खां पोइ बि सवाली जो पेट कोन भरियो, वरी अची सवाल कंदो हो। ऐं मुंहिंजे साईंअ जो उहो कमाल हो जो हिकिड़ो दफ़ो जे सवाली खे ॾींदो हो, उनजी क़यामत ताईं झोली भरींदो हो जो उहो वरी ॿियनि जूं बि झोलियूं भरींदो हो। तुंहिंजी मुराद छा आहे? जे मुंहिंजी मुराद आहे मदीने वारो रसूलुल्लाह। मेरे करीम से गर खतरा किसी ने मांगा। सवाली छा घुरियो? ॻाल्हायो था कतिरो घुरी थोरो। मेरे करीम से कर कतरा किसी ने मांगा, मेरे करीम से कर कतरा किसी ने मांगा। दरिया बहा दिए हैं, दुर्बे बहा दिए हैं, दरिया बहा दिए हैं, दुर्बे बहा दिए हैं। उनकी महफिल दिल के गुलचे खिला दिए हैं। दुनिया जा सखी वञी गोल, पर मुंहिंजे महबूब जी सखावत सां कंहिंजो गुजादा कुल्हो कोन थो लॻी सघे, को मुक़ाबिलो नथो करे सघे। घुरंदो हो हिकु शइ त उनखे लख मिलंदा हुआ। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे इहा ख़बर हुई त अल्लाह ताला मूंखे सभिनी जहाननि जा खज़ाना ॾेई छॾिया आहिनि। असां जहिड़ो माण्हू त ॾिजंदो घणा 50 रुपयो खीसे विया, फ़क़ीर साइन हयो आहे, रुपयो ॾींदो सां त इहे 49 रुपया थी वेंदा, खुटी पवंदो मूं वारो 50। महबूब फरमाता ऊंची तो मफ़ाती है खज़ाइन समावात वल अर्ज़। मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात वटां आसमाननि ऐं ज़मीननि जा जेतिरा बि अल्लाह तबारक व तआला खज़ाना पैदा कया आहिनि, सभिनी जूं चाबियूं अल्लाह मुंहिंजे हवाले करे छॾियूं आहिनि। जंहिंखे ज़मीननि ऐं आसमाननि जा सभु खज़ाना रब जे उनजे खज़ाननि में खोटी ईंदी कान का, उहो ॾींदे दुजंदो बि कोन। बहरहाल मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात उन सवाली जे लाइ हज़रत बिलाल खे चाबी ॾिनी त बैतुल माल मां सभु कुझु खणी वेंदो। हुन छा कयो छा न कयो पोइ बुखारी शरीफ़ में लिखियो पियो आहे। जंहिं महिल माल खणी रवानो थियो तो नबी पाक पंहिंजे गुलामनि खे फरमायो, ओ मुंहिंजा गुलाम लब्बैक या रसूल अल्लाह, हिन मिस्कीन जो हाल जेको मूं वटि सवाली आयो हो ऐं सख़्ती सां मूंखां घुर करे रहियो हो त मूंखे ॾे, तव्हांजे वालद जो माल कोन्हे को, इन जो हाल उन माण्हूअ जे हाल वांगुरु आहे
जंहिं माण्हूअ जी त्राहड़ ॾाची भॼी वञे। हेॾो थोरो तवजो कजो, गौर कजो, मां तव्हांखे सम्झायां। असां बि चुप थी वियासीं, असांखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। इन्हीअ जो हाल जेको तव्हां खां सख़्ती सां पियो घुरे, ऐं इन्हीअ जो हाल वरी उन ॾाचीअ वांगुरु आहे जेका त्राहड़ ॾाची कजी भॼी वञे। हा साईं, पोइ भला मतिलबु सम्झायो। पाण फरमायो जेकॾहिं कंहिं माण्हूअ जी ॾाची त्राहड़ छिलाए वञे, पोइ तव्हां असां हू अरे वारो 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 ॾाची मोटायो, को होॾो उथे, को होॾो उथे, को होॾो उथे, उहो अॻे ई त्राहड़ वरी जो राज उथे मुल्क छॾे वञे। पोइ हो वीचारो मालिक चयो त वरी क़ुर में नथो वियो, चुप कयो। पोइ ॿिया सभु चुप कंदा वेहंदा। पोइ हू आहिस्ते आहिस्ते ॾाची खे बुछकारींदो, बुछकारींदो, बुछकारींदो। ॾिठंदी ॾाची ॾिसंदी त माण्हू सभु बीह रहिया। हाणे अकेलो मूं वारो मालिक आहे, पोइ मुंहिंजे वेझो थो अचे। पोइ मालिक सां ॾाची मानूस हूंदी आहे, हा न। पोइ नेठि बीहंदी, पोइ बीहंदी त पोइ मालिक आहिस्ता आहिस्ता उन वटि वेंदो। ॾाची कंधड़ो झुकाईंदी, हुनजे नाकेली में मुहार विझी काहे आणींदो। हाणे जेकॾहिं हो हुनजी हमदर्दीअ में सभई उथनि ऐं ॾाची मोटाइनि त का ॾाची मोटे न को हुनखे कुझु मिले, ॾाची बि भॼी वञे, पाण बि रुली वञे, पर उन्हनि जी हमदर्दी दुश्मनी जे जॻह ते थी पई। पर हुनखे तव्हां सभिनि छॾे ॾिनो, हू मालिक पाण हुनखे बुछकारे, ॾाची बि हासिल कई, मतिलब बि हासिल कई, हुनजी जान बि बची पई। जेकॾहिं तव्हां उन शख़्स जे बेवकूफ़ी वारे जुमिले खां पोइ हुन मूंखे चयो त तूं पंहिंजे पीउ जे घरां को नथो ॾी, ॻाल्हायई त घरां बि लफ़्ज़, जेकॾहिं तव्हां उथी हिनखे मारियो हा, मारण सां मरी पवे हा त सिधो जहन्नम में वञे हा। पर मां मुहम्मद करीम हुनजी त्राहड़ ॾाचीअ वांगुरु हुनखे बुछकारे वरी इस्लाम में आणे छॾियो। सभई तो सुभान अल्लाह। अवां सभिनि खे मूं विहारे वेही रहो, छॾियो। मां ॼाणा त इहो ॼाणे, मूं हुनखे वञी सम्झायो आहे, हू वरी पंहिंजे ॻाल्हि ते पेशेमान थियो आहे ऐं वरी मूं वटि मोटी आयो आहे। उहे जेके ॾुखिया लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि, उन खां वरी रुजू थियो आहे। रुजू थी करे वरी शफ़क़त ऐं मोहबत सां अची मूंखां हुन कुझु घुरियो आहे ऐं इस्लाम बि हुन क़बूल कयो आहे। अल्लाह पाक हुनखे मुस्लमानी नसीब फरमाए। तव्हां वारी सख़्तीअ सां हू जहन्नमी बणिजी वञे हा, पर अल्लाह पाक जी ज़ात मां बरकात मां मुस्तफ़ा करीम खे रहमत बनाए मोकिलियो। उन मुंहिंजे रहमत जे नतीजे में अल्लाह पाक जी ज़ात हुनखे जहन्नम खां बचाए जन्नती बणाए छॾियो। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जोर सां सल्लल्लाहु। अल्लाह ताला फरमायो अलम नशरह लक सदरक, ऐं मुंहिंजा प्यारा हबीब असां तव्हांजे सीने खे कुशादो कयो आहे। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे सीने में एतिरी त वुसअत हुई जो समुंड में बि वुसअत एतिरी कान्हे का। मुंहिंजा दोस्तो कॾहिं कॾहिं समुंड बि उथली पवंदो आहे, पर मुंहिंजे महबूब करीम जो सीनो कॾहिं उथलियो ई कोन हो। खुदा वुसअत ॾिनी, एतिरी खुदा वुसअत ॾिनी, अहिड़ो अल्लाह जे ज़ात पंहिंजे हबीब करीम जे सीने खे कुशादो फरमायो। मुंहिंजे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने में खुदा बर्दाश्त ऐं क़ुवत एतिरी रखी हुई जो रब पाण पियो चए सोणा तुंहिंजे सीने खे असां कुशादो कोन कयो अदा। इल्म जे लिहाज़ सां, तहम्मुल जे लिहाज़ सां, बर्दाश्त जे लिहाज़ सां मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे सीने खे रब्बुल आलमीन जल जलालहु व मन वालहु कुशादो फरमायो। एॾो सीनो कुशादो फरमायो जो मुंहिंजे महबूब पाक जे अखलाक सॼे जहान जे कुंड कुर्छ में दीर पहुचाए ॾिनो।
आम तरह सां जेके मुस्तशरिकीन आहिनि, जेके मुंहिंजा दोस्तो पाण खे मशरकी मग़रिबी ऐं जदीद माण्हू पाण खे स्कॉलर सॾाईंदा आहिनि ऐं इस्लाम खां नाबल्द ऐं बेवकूफ़ जाहिल आहिनि, उहे चवंदा आहिनि त इस्लाम दहशतगर्दी थो सेखारे, इस्लाम तलवार जे ज़रिए फैलियो आहे, इस्लाम माण्हू खे मारे मञायो आहे। इहा उन्हनि जी दावा ग़लति आहे। इस्लाम तलवार सां कोन फैलियो आहे, इस्लाम मुस्तफ़ा जे अख़लाक़ सां फैलियो आहे। हज़रत मुआज़ बिन जबल चओ रज़ी अल्लाह तआला अन्हु उनखे नबी पाक यमन जे तरफ़ रवानो फरमाइनि था, मुआज़ जी सही तू यमन वञ, सही हुकुम, तू मुंहिंजो नुमाइंदो थी वञ, मुंहिंजो नुमाइंदो थी वञ। हाज़िर क़िबला कॾहिं वञा, बस तोखे बजाड़ा मोल तां तयारी कर, तुंहिंजे लाइ बैतुल माल मां उठ बि तयार आहे, सामान बि तयार आहे, तुंहिंजे ओट मोट जो ख़र्चो बि तयार आहे, जेतिरा ॾिहाड़ा वेंदे तुंहिंजे बचनि ॿारनि जो ख़र्चो बि असां ॾे आहे। तयारी कई, उठ सामान जो भरिजी आयो, सुवारीअ जो उठ भरिजी आयो, पाण वे यमन वञ। हाज़िर क़िबला जमल हज़रत मुआज़ बिन जबल रवानो थियो आहे। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाए था, मुआज़ तो उठ ते वेह, तुंहिंजी मुहार मूंखे ॾे त मां मदीने मां ॿाहिरि तोखे छॾे अचां। अर्ज़ो करे क़िबला मां ग़ुलाम आहियां, ग़ुलाम कीअं सवार हुजे, आका वरी कीअं पंध हुजे, अवां जे करे पंध हलां थो, मदीने खां ॿाहिरि जाथे तव्हां मोकिलाईंदा, तव्हां वापसि अचो पोइ मां उठ ते चढ़ंदुसि। नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त न ओ मुआज़, जेकॾहिं तूं जबल जा पुट मुआज़, तूं जेकॾहिं उठ ते सवार हुजे ऐं मां प्यादल हुंदुसि त मुंहिंजी इज़त में कमी कान ईंदी, पर मां क़यामत ताईं दुनिया खे सबक थो ॾियां त जेको दीन इस्लाम जे ख़िदमत लाइ अॻिते वेंदो आहे हुनजो मुस्तफ़ा करीम बि इस्तक़बाल कंदो आहे। दुनिया खे सबक ॾियणु मक़सूद आहे, इन्ही में तुंहिंजी इज़त अफ़ज़ाई बि आहे ऐं तुंहिंजे उठ ते चढ़ण सां, मुंहिंजे हेठि वेहण सां मुंहिंजी इज़त में कमी कान्हे, हीअ जेका मुंहिंजी इज़त आहे सा आहे। हुकुम थियो कयां तूं चढ़, हुकुम थियो त ॻाल्हि ख़तम थी वई। मां उठ ते आहे, ॿिन्ही जहाननि जे सरदार जी हथ मुबारक में उठ जी मुहार आहे। पाण सम्झनि था मुआज़ हाणे तोखे ॿाहिरि मदीने खां छॾे बि अचां ऐं ॿ टे तोखे नसीहतूं बि कयां। हुकुम फरमायो, पाण फरमाइनि था तूं जंहिं उन इलाइक़े में वेंदे उते तोखे माण्हू अहिड़ा बि नज़र ईंदा जेके राहिब हूंदा, यहूदनि जा नसारनि जा राहिब, यानी उन्हनि जा पीर फ़क़ीर मौलवी मज़हबी पेशवा हूंदा। उहे पंहिंजे मड़नि में, पंहिंजे कलीसाउनि में, पंहिंजे मंदरनि में, इबादत खाननि में हूंदा। मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तारी नसीहत या थो कयां त उन्हनि सां छेड़छाड़ न कजां। या रसूल अल्लाह, ठीकु आहे, पाण फरमाइनि था उते लड़ाईअ जे लाइ आगराई न कजां। या रसूल अल्लाह, ठीकु आहे, पाण फरमाइनि था कॾहिं बि उन्हनि जे औरतुनि खे न मारजां। साईं ठीकु आहे, पाण फरमाइनि था उनजे मासूम ॿारनि खे न मारजां। साईं ठीकु आहे, पाण फरमाइनि था उनजा वण ऐं बाग न वढजां। हाज़िर क़िबला, पाण फरमाइनि था उनजा खूह ज़ाया न कजां। हाज़िर मुंहिंजा क़िबला, जीअं तव्हांजो हुकुम मुबारक हूंदो। पाण फरमाइनि था ॿियो बि तोखे ॿुधायां, जेको तोसां न विढ़े तंहिंसां न विढ़जां। अथनि सां वञी अल्लाह जे दीन जो पैगाम पहुचाइजां। जेकॾहिं तुंहिंजे दावत ते हिकिड़ो माण्हू बि दीन क़बूल करे वियो, जेकॾहिं गनीमत जे माल में तोखे 1000 ॻाढ़ा उठ मिलनि, उन 1000 ॻाढ़नि उठनि जी जाइ ते हिकिड़ो कलमे गो ठाहिणु अञा वधीक नफ़ो आहे। खबरदार, आगराई भी ना करनी, औरतूं भी ना मारनियो, ॿार भी ना मारना, न विड़े उन सां भी न वेड़ो आहे।
मज़हबी पेशवान जो भी ख्याल करणो आहे उन्हनि जा मरियूं मंदर कलीसाऊं इबादत खाना उन्हनि जो भी एहतराम करणो आहे उनखे ड्राहिणो कोन्हे को अमन ऐं पैगाम सलामती जो खणी वञा ऐं तूं अल्लाह पाक जे महबूब जो नुमाइंदो बणिजी थो वञे ऐं इहो दुनिया खे सबक़ मिलणु खपे त मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ग़ुलामनि खे कहिड़ी तालीम ॾिनी आहे। अदा छा मां तव्हां खां पुछां थो त इहो इन ॻाल्हि खे को मदे नज़र रखी चई सघे थो सलीम अकुल वारो दिमाग़ वारो त इस्लाम तलवार सां फैलियो आहे? न, मुंहिंजे महबूब करीम हिन दुनिया मां दहशतगर्दी जी पाड़ पटे छॾी आहे। जेके असांजे मुल्क में दहशतगर्द पैदा थिया आहिनि ऐं दहशतगर्दी बि किथे था कनि? मस्जिदनि में। किथे बाबा? मस्जिदनि में, दरबारनि में। ॿ टे महीना अॻु में मां ॿुधो हूंदो अख़बारनि में हज़रत अली हजवेरी सुभान अल्लाह जंहिं मुंहिंजा दोस्तो असांजे बर्रे सगीर में कदम रखियो हो त मुंहिंजा भाउ मुंहिंजा अज़ीज़ उन शख़्स अल्लाह पाक जे ना आशना माण्हुनि खे जेके ख़ुदा खां धार थी चुका हा ख़ुदा खे सुञाणंदा ई कोन हा उन मर्द कलंदर हिकिड़ी कुंड में वेही अल्लाह जे महबूब जे दीन जो पैगाम मोहब्बत ऐं इख़लाक़ सां अहिड़ो फैलायो जो सवन हज़ारनि लखनि जे तादाद में सिख यहूदी मराठा ऐं बेदीन माण्हू उन जे सोहबत में अची इस्लाम जा सिपाही बणिजी विया। पोइ पाण जहान छॾे वियो उनजी मज़ार सुकून ऐं तसल्ली वारी जॻह हिन फ़क़ीर बि कई दफ़ा हाज़िरी ॾिनी आहे। ख़ुदा जो कसम आहे कहिड़ो बि दुनिया जो परेशान हाल हुजे अली हजवेरी रहमतुल्लाह अलैह जे मज़ार जो कमाल हूंदो हो जंहिं महिल 4 घड़ियूं उते वञी वेहबो हो त सम्झंदासीं असां हिन दुनिया में आहियूं ई कोन। उथण तां दिलि ई न चाहींदी हुई जाॾे खणी निहार त मुंहिंजा माण्हू ई माण्हू नज़र हूंदा हुआ पर आवाज़ चूं जो बि कोन हूंदो हो सुकून ऐं ख़ामोशी हूंदी हुई जेकॾहिं को आवाज़ ईंदो हो त ख़ुदा जे क़ुरान जे तिलावत जो माण्हू परेशान हाल बीमार कर्ज़ी मर्ज़ी मुंहिंजा दोस्त दुनिया जे तकलीफ़ुनि में फाथल मुसीबत ज़दा दर दर छोकिरियूं खाइण वारा जंहिंखे किथे बि सुकून कोन मिलंदो हो इस्पतालुनि मां लाइलाज थी निकितल माइटनि बिरादरनि खां गॾिजी निकितल मुंहिंजा दोस्त ईंदो परेशान हाल जंहिं महिल दाता साईं जे दरबार ते ईंदा हुआ त उनखे मानी बि मिलंदी हुई सुकून बि मिलंदो हो ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ उनजी दुआ बि क़बूल थींदी हुई ऐं उन्हनि जूं मुसीबतूं बि दूर थी वेंदियूं हुयूं। उन्हनि ज़ालिमनि उन अल्लाह जी क़ौम अमेरिका खे प्रोपगंडा करण जो मौक़ो मिले दुनिया में प्रोपगंडा कया त ॾिसो त केतिरा मुस्लमान दहशतगर्द आहिनि ऐं मुस्लमान कीअं माण्हुनि खे मारनि था त जीअं माण्हुनि मां इस्लाम जी मुहबत ख़तम थी वञे पर मुंहिंजा दोस्त दुनिया सम्झे थी त असांजो इस्लाम अमन जो पैगाम वारो इस्लाम आहे असांजे इस्लाम में मुहबत आहे असांजे इस्लाम में भाईचारो आहे असांजे दीन इस्लाम में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो रवादारी आहे। इस्लाम त ईअं चवंदो आहे त जेके गैर मुस्लिम अक़लियतूं हेॾे निहारियो हेॾे तवजो कयो जन 50 साल खां फ़तवाऊं पहिरियूं 50 साल खां फ़तवाऊं पहिरियूं कहिड़ियूं दरगाहुनि ते न वञो दरगाहुनि ते न वञो दरगाहुनि ते न वञो अब फतवाऊं ॾींदा रहिया या न ॻाल्हायो फतवाऊं ॾिनो या न पर अल्हम्दुलिल्लाह महबूब जे मतवालनि अहले सुन्नत जे आशिकनि हिनखे थुक बि कान हई ॿुधो ई कोन को जेतिरो झलींदा रहिया तेतिरा मुस्लमान ज़ोर सां ॾींदा रहिया आहे या न आहे। हाणे वरी दहशतगर्दी ते लही आया आहिनि हाणे वाइल नसीहत सां वारे कमु कोन कयो हाणे बम इस्तेमालु कयो हाणे क्लाशन कल्चर खे इस्तेमालु कयो हाणे नऊज़ बिल्लाह मंज़ार ख़ुदकुश हमला कयो जेको पाण खे मारे थो सो सिधो जहन्नम में वञे थो ॿियनि खे बि मारे थो पाण बि मरे थो कीअं हुनजी इस्लाम जी ख़िदमत आहे तूं चाहीं थो त मुस्लमाननि जे दिलि मां औलिया अल्लाह जी अज़मत ख़तम करे दरगाहूं मिटाए छॾियां
पर मिट गए मिटते हैं मिट जाएंगे आका तेरे, न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा। अल्लाह अकबर। या गौसे आज़म या अल्लाह। ओ मुसलमानों, मुझे चवण जो मक़सद सिर्फ़ इहो आहे त तव्हां बेदार थियो, मुत्तहिद थियो, मुंहिंजा दोस्तो पाण में ॿधी ऐं मुहबत कयो ऐं तव्हां इहो नज़रियो रखियो त या रसूल अल्लाह वारनि जी हिकिड़ी जमात आहे। चओ चओ सुभान अल्लाह। या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है, या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है, या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है। और जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा पार है, जिसने ये नारा लगाया। या रसूल अल्लाह सोने भिटाई के महीना हो। सुभान अल्लाह। असांजे सिंध जे सूफ़िन जो सरताज खुदा जो कसम आहे, जंहिंजे विलायत में को शक ई कोन्हे। उहो तो चवे मदीने जा घोट सुण जुल्ह सदड़ा। सुभान अल्लाह। मदीने जा घोट सुण जुल्ह सदड़ा, हर कज मोहम्मद मोट जो उम्मत तुझे आसरे। वड़ा 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 कारजा जितना दस झल नीला, उते अब्दुल लतीफ चवे कया है किलम हीला। जिते कुड़मन कबीला ते रस जे रहबर राह में। वड़ा 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 कारजा जित सोना ढक सबील, बतामू के छड़िए तू अरबी जाम असील। हर विलिय जा वसील रस जो रहबर राह में। वड़ा वड़ वड़ कारजा पानी कयुग न पा, जबल जलदायूं करे तिख ॾेखारे ता। लगन लुखू लतीफ चवे माज़ूर नथा, उते हो हली आ जिते हब में हूं दसे करी। सकल जा मुसलमानों, ये अल्लाह जा वली हक़ ते हा न हक़ ते हा। खुली छुटा जो हथ मथे खणी सभई कयो कि सब हक़ ते हा। इन मुहब्बत जो पैगाम ॾिनो आहे, प्यार जो पैगाम ॾिनो आहे ऐं हुन असांखे सेखारियो आहे त मदीने वारे साईं खे सरिन खां ज़ाबी मां हथ में। मां ॿुधाईंदो आहियां, अॼु बि ॿुधायां, तव्हांजी दिलि ख़ुशि थिए, मां बि ख़ुशि थी वञा। मराकश जे शहर में हिकिड़ी औरत रहंदी हुई, जंहिंजी आदत हुई ॾुखे टाइम ते, मुसीबत जे टाइम ते अखियुनि ते हथ रखी चवंदी अग़स्नी या रसूल अल्लाह। छा चवंदी? सिंधी में चइबो रस या रसूल अल्लाह, अरबी में चइबो अग़स्नी या रसूल अल्लाह। सिंधी में उनजी माना है रस चओ भला, चओ चओ। 90 साल जी पोड़ी थी वई, इनजी आदत हुई ॾुखियो वक़्तु अचेसि, तकलीफ़, बीमारी, गर्मी, सर्दी, अखियुनि ते हथ रखी चवे रस या रसूल अल्लाह। मिसबाहुज़्ज़लाम फिल मुस्तगीसीन फिल यक़ज़त वल मनाम। जो
चौथी सदी जे आलिम जो किताब अरबी में लिखियल आहे जेको उलमाए अहले सुन्नत वटि मुस्तनद ऐं मोतबर किताब आहे। ही वाक़ियो में लिखियल आहे। बुजुर्ग लिखे थो त उहा माई जॾहिं गुज़ारे वई, माइट उनखे पूरे आया। चंद ॾींहंनि खां बाद में उन इलाइक़े जो मशहूर बुजुर्ग हो जेको पीराणो पीर रहमतुल्लाह अलैहि खां बि अॻे थी गुज़रियो आहे। उन कुड़ाड़ीअ खे ख्वाब में ॾिठो ऐं पुछईसि अम्मा हे ख़बर तूं त मरी वई आहे? हा साईं मां मरी वई आहियां। के भला मरण खां पोइ जॾहिं माइट अज़ीज़ करीब क़बर में पूरे मोटंदा हल त मलाइका ईंदा हल अता हो मलिकान असवदान व अज़रकान। हदीस पाक में आ त मलाइका ईंदा हल मुनकर ऐं नकीर उनखे चइबो आहे। ॾाढा हैबतनाक मलाइका हूंदा हल। अखियूं हुननि जूं टांगनि वांगुरु ॿरदियूं आहिनि। लोह जा गुर्ज़ उन्हनि जे हथ में हूंदा आहिनि ऐं ॻाल्हाईंदा हल त आसमान जे विच खां वधीक कड़को थींदो आहे। पुछाणो कंदा हल त क़बर वारो ॾकी वेंदो आहे। अम्मा ॾे ख़बर उहे मलाइका तोखां क़बर में पुछाणे ते आया पोइ तुंहिंजो कहिड़ो हाल थियो? उहा माई थी चए अदा बुज़ुर्ग मूंखे मुंहिंजा भाइर माइट पुट पुटड़ा अज़ीज़ करीब पूरे जबर पुठीरा थिया। अञा हुननि जे जुतीअ जा ई मूं खड़का ॿुधा पे त ॿई मलाइका क़बर में लही आया। लहण सां अचण सां मूंखे ज़ोर सां चयो मन रब्बुक व मन नबियुक व मा दीनुक। तुंहिंजो रब कहिड़ो, तुंहिंजो नबी कहिड़ो, तुंहिंजो दीन कहिड़ो? डिॼी वयसि पर मुंहिंजी आदत हुई 90 साल मां हमेशह अखियुनि ते हथ रखी मदीने वारे खे सॾ कया हा। उहा आदत मूंखे कम अची वई। क़बर में मूं पंहिंजे अखियुनि ते हथ रखी चयो रस या रसूल अल्लाह, रस या रसूल अल्लाह, रस या रसूल अल्लाह। टे दफ़ा सॾ कयमि, अखियुनि ते हथड़ा आया पिया। 3 दफ़नि खां पोइ मूं पंहिंजे अखियुनि तां हथ जो हटाया। अञा जो निहारियां त क़बर में साम्हूं रसूलुल्लाह बीठो आहे। मलाइका हुया ई कोन। मूंखे चओ कुरारी सॼी ज़िंदगी सॼो थी, अॼु क़बर में सॼो थी मां मुहम्मद अॼु तो वटि हली आयो आहे। हाणे आराम सां सुम्ही पओ, क़यामत ताईं तो वटि वरी मलाइका पुछाणे वारा कोन ईंदा। भई जो सोनो सॾ ते ईंदो आहे। चओ ईंदो आहे, चओ ईंदो आहे। पोइ दहशतगर्द तूं केतिरो सुन्नत जमात खे ॾियारींदे इंशाअल्लाह ताला। मुंहिंजा दास तव्हां ख़ुदा में पक ॼाणो इहे पाण नेस्त ई नाबूद थी वेंदा। या रसूल अल्लाह वारा हमेशह हूंदा। अॻिते अल्लाह ताला फरमाए थो ववदअना अन्क विज़रक अल्लज़ी अन्क़ज़ ज़हरक वरफ़अना लक ज़िक्रक। ऐं मुंहिंजा हबीब तुंहिंजा पार असां सभु लाहे छॾिया ऐं तुंहिंजे ज़िक्र खे मां अल्लाह बुलंद कयो आहे। एतिरो बुलंद कयो आहे जो जिते मुंहिंजो ज़िक्र हूंदो ताते तो हबीब जो बि ज़िक्र हूंदो। हिननि जो मक़सदु इहो आहे त नबी जे ज़िक्र वारनि खे ख़तमु कयो त नबी जो ज़िक्र ख़तमु थी वेंदो। अरे मुल्ला तूं असांखे ख़तमु करे सघीं थो, असांखे तूं मारे सघीं थो, पर ख़ुदा पाण थो चवे वरफ़अना लक ज़िक्रक। मुस्तफ़ा तुंहिंजो ज़िक्र त मां बुलंद कयो आहे। अहले सुन्नत जे आलिमनि खे तूं भली मार मारींदे, जमायत अहले सुन्नत खे तूं भली बर्बाद करणु चाहींदे भली कर, पर मुस्तफ़ा जो ज़िक्र हमेशह ज़िंदा हा। छो त अल्लाह जो वाइदो आहे वरफ़अना लक ज़िक्रक। तुंहिंजे लाइ तुंहिंजो ज़िक्र असां बुलंद कयो आहे। अल्लाह जे हबीब फरमाए मुंहिंजा मोला मुंहिंजो कीअं ज़िक्र बुलंद कयो थी? अल्लाह ताला फरमाए थो 2 नमूना। घणा नमूना? 13 सपना ॿुधाया। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ऐ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे ज़िक्र खे मुंहिंजे लाइ तो बुलंद करण जो वाइदो फरमायो आहे। पोइ कीअं मुंहिंजो ज़िक्र बुलंद कंदे? अल्लाह ताला फरमाए थो 2 तरीक़ा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो आहे त जअलतो ज़िक्रक ज़िक्री
हिकिड़ो इहो तरीक़ो आहे जो तुंहिंजे ज़िक्र खे मां अलाह पाण जो ज़िक्र सॼो आहे तुंहिंजे ज़िक्र खे ॻाल्हायो तुंहिंजे ज़िक्र खे पंहिंजो ज़िक्र सॼो आहे माना जेको या रसूल अल्लाह जी दवार कंदो ऐं मुंहिंजे महबूब जी तारीफ़ कंदो रब तो जहिड़ो मुंहिंजी तो तारीफ़ करे ऐं क़ुरान शाहिद आहे मन युतिअ रसूल फ़क़द अता अल्लाह अल्लाह ताला फरमाए थो जेको मुंहिंजे महबूब जो गुलाम आहे सो मुंहिंजो गुलाम आहे जेको मुंहिंजे हबीब जो फरमा बरदार आहे सो मुंहिंजो फरमा बरदार आहे जेको मुंहिंजे हबीब जी इताअत करे थो उहो मुंहिंजी इताअत करे थो अल्लाह ताला फरमाए थो तुंहिंजो ज़िक्र ईअं बुलंद आहे तो जअल तो ज़िक्र का ज़िक्री तुंहिंजे ज़िक्र खे मूं पंहिंजो ज़िक्र बनायो आहे मुंहिंजा सोना ॿियो बि तरीक़ो आहे हिकिड़ो त इहो जो तुंहिंजे ज़िक्र खे मूं पंहिंजो ज़िक्र सॼो आहे ॿियो बि तरीक़ो आहे कहिड़ो इज़ा ज़ुकिरतो ज़ुकिरत मई मुंहिंजा हबीब ईअं तुंहिंजो ज़िक्र मूं बुलंद कयो आहे जाते मुंहिंजो ज़िक्र थींदो ताते तुंहिंजो बि ज़िक्र थींदो कलमे में ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह गदा आज़ान में अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह गदा तकबीर में अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह गदा अत्तहियात लिल्लाह अल्लाह जी हम्दो सना है उन सां गॾु अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाह तो जो ज़िक्र बि मां अल्लाह जे ज़िक्र सां गॾु ई गॾु मुंहिंजा महबूब जाते मुंहिंजो ज़िक्र थींदो ताते तो मुस्तफ़ा जो बि ज़िक्र थींदो अल्लाह साईं पंहिंजे हबीब जी अज़मतुनि खे पाण बयान कयो आहे मुंहिंजे महबूब जा गुलामो मुंहिंजे आका जा गुलामो असांजे दोस्त जे माउ ऐं पीउ खे यादि करे उन्हनि जे लाइ ईसा जे सवाब जी ख़ैर जी महफ़िल मुंहिंजे महबूब जे शान वारी क़ाइमु कई आहे तूं बि पंहिंजे माउ ऐं पीउ जो अदब ऐं एतिराम कजां जेको माउ ऐं पीउ खां दुआऊं वठंदो आहे उहो कॾहिं बि दुनिया में बदहाल कोन थींदो आहे वो हमेशा कामयाब ही कामयाब हूंदो आहे जंहिंखे माउ ऐं पीउ जूं दुआऊं हुजनि मुंहिंजा दोस्तो उनखे ॿिए कंहिंजे दुआ जी ज़रूरत ई कान हूंदी आहे माउ ऐं पीउ जो एतिराम कयो अबे ऐं अम्मा जी ख़िदमत कयो माउ ऐं पीउ जा सचा फरमा बरदार थियो अल्लाह जी एतिरे क़दुरु बि मना फरमाई आहे त ला तकुल लहुमा उफ़िन वला तनहरहुमा हुन सां बि सख़्ती त कान करणी आहे पर उफ़ जो आवाज़ बि माउ पीउ जे आॾो कोन ॻाल्हाइणो आहे छाजे करे तुंहिंजी जी नाज़ुक दिल आहे हिकिड़ो वाक़ियो तोखे ॿुधाए पोइ दुआ ख़ैर जी कयां अंदाज़ो कर त अबे ऐं अम्मा जो ख़ुदा कहिड़ो शान करे छॾियो सलात सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह अलाह जी ॿुधो मसइलो यादि कजो इंसान ज़ात में वॾे खां वॾो उहिदो सम्झो था अलाए कंहिंमें बाबा इंसान ज़ात में वॾे खां वॾो उहिदो नबूअत जो उहिदो कहिड़ो उहिदो आहे बाबा बसि इन खां मथे ॿियो उहिदो आहे जॾहिं कंहिं इंसान खे अल्लाह ताला नबी बणाए त बसि इहो आख़िरी इश्तिहार आख़िरी दर्जो आहे बसि इन खां मथे ॿियो को बि इंसानियत में दर्जो कोन्हे अल्लाह पाक पंहिंजा अहिड़ा नबी असांजे 1.25 लख नबी रवाना फरमाए वरी उन्हनि में ख़ुदा तबारक व तआला कुझु उलुल अज़म रसूल बि ठाहिया हुआ कोई 313 हुआ उन्हनि 313 वॾा हिकिड़ो हज़रत मूसा अलैहिस्सलाम बि हुयो पूरी इंसानियत में रसूलुल्लाह जे ज़ात खां सवा केर भी ईसा मूसा अलैहिस्सलाम खां सवा ॿियो केरु कोन हो जो अल्लाह हुन सां रूबरू ॻाल्हायो हुजे अल्लाह पाक हबीब खे रूबरू दीदार भी करायो रूबरू गुफ़्तगू भी फरमायो पर मूसा खे ख़ुदा ताला दीदार कोन करायो पर मूसा सां ॻाल्हाईंदो हो मूसा ॻाल्हाईंदो त ख़ुदा वरी हुनखे वर्दी भी ॾींदो वॾे शान जो मालिक आहे सभई जो सुभाणे उनजी अम्मा जहिड़ी हुई
तुलसीला ते वेंदो हो ख़ुदा सां कलाम करे मोटी ईंदो हो आख़िर उनजी माउ गुज़ारे थी वञे मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे अम्मा खे दफ़न कफ़न करे गुनाह माफ़ फरमाए ऐं हिते जेका बि जुमिले जमात आई आहे उन्हनि जा बि माउ ऐं पीउ जा जहान छॾे आन तन खे ख़ुदा ताला रसूलुल्लाह जी शफ़ाअत नसीब जंहिंजा पीउ माउ जहिड़ा आहिनि अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत ऐं मुहबत नसीब दिलि में फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हाणे सभई उथी वियो रहमत तेरा सलाम शमाए बज़ में काश मशंद जब उनकी आमद भेजे सब की शौकत पिला सलाम मुझसे खिदमत खुद की कहे हारा मुझसे खिदमत खुद सी कहे हारा मुस्तफा जाने रहमत तेरा सलाम शमाए बज़ में हिदायत तेरा नवंबर पीर ऑफ ज़ाकिरी जी दरगाह जो ॿारहों जंहिंमें उलमाए किराम ख़िताब कंदा उनजी तव्हां सॼी जमायत खे दावत आहे। पहिरीं तारीख़ तेरा हक थी बेज़र को अबू जर तेरी बख्शिश ने किया है। सकलैन की किस्मत तेरी दहलीज का सदका, सकलैन की किस्मत तेरी दहलीज का सदका, आलम का मुकद्दर तेरे हाथों पे लिखा है।